खबर शामिल कयूं था कराची मां। सरदार अली मंगसी जी रिपोर्ट मूजिब सहाफ़त जे आलमी दिहाड़े जे मौक़े ते ओलह प्रेस क्लब में सहाफ़ियुनि जी हिकु अहम गॾिजाणी मुनक़िद कई वई, जंहिंमें सहाफ़ती ज़िम्मेवारनि, आज़ाद सहाफ़त जी अहमियत ऐं सहाफ़ियुनि खे दरपेश चैलेंजनि ते तफ़सील वीचार वंडिया विया। तकरीब में ओलह प्रेस क्लब के सदर मोहम्मद असगर पातनी, नायब सदर मंसूर चांडियो, जॉइंट सेक्रेटरी नजीब अहमद खासकेली, खजानची मीर मूसा, चीफ एग्जीक्यूटिव कमेटी मेंबर, सीनियर सहाफ़ी कलमकार डॉक्टर अब्दुल अली मेमड़, मेंबर शाह मोहम्मद तुनियो, महमूद पातनी, मोहम्मद हनीफ शेरानी, फारूक जोखियो, इकबाल खासकेली ऐं ॿिया मीडिया से लाॻापियल माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब दौरान मोहम्मद असगर पातनी, अब्दुल अली मेमड़ चयो त सहाफ़त मुआशरे जो अहम थंभो आहे जेको सच जी तर्जुमानी करे थो ऐं अवाम जे आवाज़ खे हुक्मराननि ताईं पहुचाए हिन जो ज़रियो बणिजे थो। हिननि ज़ोर ॾिनो त सहाफ़ियुनि खे घुर्जे त हू ग़ैर जानिबदारी, ईमानदारी ऐं पेशावराना उसूलनि ते अमल कंदे पंहिंजूं ज़िम्मेवारियूं निभाइनि। उन मौक़े ते सहाफ़ती ज़िम्मेवारनि बाबति हिकु ख़ुसूसी लेक्चर पिणु ॾिनो वियो।